लगी मां लगे तो हाणे बाह भगी जंजीर घुराए टोचन करे ट्रैक्टर में तव्हांजी बाह छिके हाणे हणी पवंदी। ओ कुंभर ए बाबल जी बाह बधींदो या कढींदो? हिनजी बाह कीअं भगी आहे? ए ॿिए खे छॾाइण में पंहिंजी बाह भञण आई अथई। पोइ त ही पुलिस केस आहे। अरे तो जेड़े कुंभर का तो मुझी बाह भगल चगिया बुझ ए बड़ा मुझो इलाज तो करी बाह बधी तो यार मुझी बाह दे तजुर्बा तो करिया। मां चङनि भलनि जूं बाहूं बधियूं आहिनि उन्हनि जा माइट पैसा ॾेई बाहूं बदिरा वेंदा आहिनि। अरे जेड़ा सूरत दी मुके जल्दी जद सरोटो करी इन खबी बाह न सजी बाह मथे में ठोके कया फाड़। ओ बाबल कुंभर खे धमकियूं न ॾे थोरो घटि कर ईअं कंदेसि न त सही इलाज कोन कंदई। पोइ तुंहिंजी बाह सॼी उमिरि लूली लंगड़ी लॻी पई पोइ जंहिंखे कावड़ ॾींदे वठी बाह खां फिराईंदई सभु कसरूं कढंदई। अबू जी बंबू अबू हिन बाधे खां मूंखे पंहिंजी बाह बदिराणी काढ़े हलो चलो संभाल बाबा संभाल खण कुल्हे दे पंहिंजी बाह उथी बापा खाली मुझे मतलब मवाली तुझे पैसन जे करे ये मुझे तुझे पैसन जे करे ये मुझे बाह भगिया 32 लाख रुपया दे त मां पंहिंजी बाह ठाराए को पट्टो सट्टो कराया। बाह ठाराइण जा 32 लाख बाह ठाराईंदे या पंहिंजे लाइ नई का सोनी सिबती बाह वठंदे। ना मवाली मता इनके पैसा ॾिनात नहीं ही पंहिंजी बाह कोन ठाराईंदो वनी व्याज ते पैसा हलाईंदो। साड़ेली सुरीली जी धीउ मामे खे पैसनि ॾियण खां थी रोकेसि पई मुंहिंजे भाउ जी बाह कीअं भगी इन ई पैसनि जे करे तुंहिंजे मुड़ुस जे करे भगी। पावली मां त चवां थो पंहिंजो ज़रूरी सामान ॿधी छॾ हाणे मश्किरनि जे ॻोठ में रहणो ई न आहे। माण्हू छा चवंदा त मश्किरनि जे ॻोठ में रहे को मश्किरा आहिनि छा? असां हाणे करोड़पति हूं हिते छॾे किन्नर में मुआ पिया वञी कंहिं सुठी सोसाइटीअ में वञी रहंदासीं उन में बि असांजी इज़त थींदी। अरे हे पुट सही सोसाइटी में रहंदो बाठिन में रहते बाठिन में सॼो ॾींहुं मच्छर पटींदा हाणे असीं सोसाइटियूं असीं फाड़ ॾिसो पुट जा चवंदा न कोयल थी हरीड़ पसारी थी अरे छा न मिसकीन के करोड़ रुपया मिलो मश्किरन जो गोट किन्नू थी वियो। हलो बाबा मवाली जंहिं बि पंहिंजो शहर छॾियो आहे उहो दरपदर थी वियो आहे। बस भा तो ते मयार नाहे तू मां बढ़िया खे अकेलो छॾे वी थी। मासी तोड़े खर्च पया मोकलदासे तू पंहिंजे पाण खे अकेलो न समझ। चई छा थी यार कहिड़ी केसट हो जाई छो अकेलिया छामी अकेलिया मूंखे ॿुधाए न पावलड़ी ए ॿोलियूं पई थी ॿोली छामी अकेलिया मूंखे ॿुधाए। हुन जो भाउ जहिड़ो जाॻंदो वेठो आहे हिन माईअ खे मारे पोइ मरंदुसि तव्हां रुगो पैसा मोकिलींदा रहोसि बाज़ाब्ता। पावली हाणे हिन ॻोठ में मुंहिंजो साथ मुझई अलाए कीअं हेड़ा माण्हू हिन ॻोठ में रहिया पिया आहिनि छपस तर क़ुर नंढे खां वॾो हिते थिए हाणे तुंहिंजो हिते साह थो मुंझे पियो। असां शहर में बंगलो ठाराईंदासे जंहिंमें मां ऐं मवाली रहंदासे। उॾुर खंपड़ी उॾुर उहा ई पावली आहे न जो मुड़ुस जॾहिं ग़रीब हुई तॾहिं छॾे वञी मां जे घर वेठी हीअं हाणे बंगलनि में थी रहे पई मूं माउ खां पुट खे जुदा थी करे पई। ठीकु आहे अलाह वटि हिसाब किताब आहिनि कर भला त हो भला। अम्मा सेठियाणी पावली मूंखे कोन थी वठी वञे मां तो पावलीअ खे वठी वञा वञी कंहिं ॿी जाइ ते रहूं ऐं असां हाणे करोड़पति हूं इन जे करे असां जेको बि ॻाल्हायूं तव्हांजो फर्ज़ु आहे सिर्फ़ु हा कयो ग़रीबो तव्हांजो फर्ज़ु हा करणु वधीक न ॻाल्हायो त बहितर अथव।